दरिया खान मरी जे वार्ड नंबर 3 वस्ती मस्जिद भरिसां गंदे पाणी जे नाले मां तशद्दुद थियल नौजवान जो लाश हथायो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे नौशरो फिरोज़ मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राणा रियाज़ुल हसन राजपूत। जी राणा रियाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दरिया खनमरी वार्ड नंबर 3 चांदनी चौक वस्ता मस्जिद भरिसां गंदे पानी जे नाले मां तशद्दुद थियल नौजवान जो लाश हथ आयो आहे। शहरियनि पारां पुलिस खे इतला ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारी हंधि पहुची नौजवान जो लाश हथ करे वरितो रूरल हेल्थ सेंटर दरिया खानमरी मुंतकिल कयो। जॾहिं त पुलिस हथ आयल लाश वारे हंधि जी कुझु मुफ़ासिले ते हिकु बेवा औरत जे घर जी छत ते पहुती, जिथे रेड़नि जा निशान मिलिया। पुलिस शक जी बुनियाद ते घर जी मालिकाणी बेवा औरत बरकत आराई ऐं मोहम्मद इसाक राजपूत खे गिरफ़्तार करे वरितो आहे। चांदनी चौक भरिसां हथ आयल लाश जी सुञाणप दरिया खानमरी जे वार्ड नंबर 3 जे रहायशी दिलनवाज़ उर्फ़ सोनू वरिया तौरु कई वई आहे। नौजवान खे तशद्दुद करे मारियो वियो आहे, इहो चवणु आहे पुलिस जो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। जी महिरबानी राणा रियाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।